मौला पोते हिते मखदूमन जूं कतारूं लग खादमन जूं न मखदूमन जूं कतारूं लगंदियूं अरबे खरबे माण्हू थींदा। मौला पोइ राज़ कहिड़ो थींदो? रब तो चवे ओ सवाल करण वारा ॾियण वारे ॾेई पहिरीं छॾियो आहे हुकुम बाद में ॾिनो आहे। ब क़ुरान जूं आयतूं पढ़ण चाहियां ब क़ुरान जूं आयतूं पढ़ण चाहियां। हाफ़िज़ क़ुरान साईं गुल हसन साहब वेठो आहे। व इंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा व इंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा इल्ला हू। उन्हीअ वटि आहिनि ग़ैब जे खज़ाननि जूं चाबियूं। उन्हीअ वटि आहिनि ग़ैब जे खज़ाननि जूं जागो था चाबियूं। वरी बी क़ुरान जी आयत लहू मक़ालिदुस समावाति वल अर्द ज़मीन ऐं आसमाननि जूं चाबियूं उन्हीअ वटि आहिनि। मक़ालिद चाबियूं मफ़ातीह चाबियूं। ॿिनि जॻहुनि ते टीहनि सिपारनि में चाबियुनि जो ज़िक्र आहे। इहो जुमिलो ग़ौर सां ॿुधिजो। टीहनि सिपारनि में घणनि जाइनि ते चाबियुनि जो ज़िक्र आहे। ग़ैब जे चाबियुनि जो ज़िक्र, ज़मीन आसमान जे खज़ाननि जे चाबियुनि जो ज़िक्र। मफ़ातीह मक़ालिद इते बीही करे आस्ते आस्ते तो चवां ग़ौर कजां। मुंहिंजो मुस्तफ़ा अव्वल भी आहे आख़िर भी आहे। मुझो मुस्तफ़ा अव्वल भी आहे आख़िर भी आहे। मुंहिंजा दोस्त मफ़ातीह इन चाबियुनि जो ज़िक्र हली रहियो आहे। इन मफ़ातीह जो पहिरियों ऐं आख़िरी हरफ खण वरी मक़ालिद ते पहिरियों ऐं आख़िरी हरफ खण पोइ पाण में मिलाए ॾिस त छा थो ठहे। ॾिस त छा थो ठहे। हाफ़िज़ क़ुरान वेठा आहिनि उलमाए किराम वेठा आहिनि। मफ़ातीह मुठ में मीम आख़िर में हा मक़ालिद मुठ में मीम आख़िर में दाल मीम हा मीम दाल हा बि नठी नाहे वॾी आहे उहा ई हा जेका मुस्तफ़ा जे इस्म में आहे। हुन जो पहिरियों ऐं आख़िरी अखर खण हेॾा हिन जो बि पहिरियों ऐं आख़िरी खण। ॿिनि जॻह ते चाबियुनि जो ज़िक्र। ॿिन्ही चाबियुनि खे गॾु त नालो ठहे थो मुहम्मद। थोड़ो मिलाइण ॾियो। तरतीब क़ुरान करीम जी खे मूं चेंज कोन कयो आहे। हाफ़िज़ गुल हसन साहब व इंदहु मफ़ातिहुल ग़ैब ला यअलमुहा सूरह अनआम में आहे न साईं। लहू मक़ालिदुस समावाति वल अर्द यबसुतु रिज़्क़ लिमन यशा। सूरह शूरा में यानी पहिरियों ही सूरह अनआम वरी बाद में सूरह शूरा है। मूं तरतीब सूरतुनि जी भी चेंज न कई आहे। मतां चओ त अॻिते पोइते न अॻिते पोइते मूं न कयो आहे। जे कयो त करण वारे पाण कयो आहे। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मफ़ातीह खज़ाइन दुनिया। मदीने जे मीर फरमायो त मुझे अल्लाह मुखे दुनिया जे खज़ाननि जूं चाबियूं ॾेई छॾियूं। जवाब ॾे मुखे रब तो फरमायो अम्मा साइल फला तनहर। चाबियूं ग़ैब जूं भी मुस्तफ़ा जे हवाले दुनिया जे खज़ाननि जूं भी हवाले ज़मीन आसमान जूं भी हवाले। रब चवे तो पहिरीं यार जे हवाले चाबियूं कयम पोइ ऐलान कयम मुस्तफ़ा जेको भी सवाली अचे उन जे दिल खे न मोझिणकजा उन सवालीअ जे दिल खे न टोड़जा। जेको सवाल कंदो वञे मुस्तफ़ा झोल भरे ॾेई छॾजा। इते बिहारे हिकिड़ो जुमिलो ज़रूरी थो सम्झां। उहो कहिड़ो? मौला मौला सहाबी अचे हुजूर खां घुरे हुजूर जी त दिलि ठरंदी उनखे ॾींदो। पर मुंहिंजा मौला जे हुजूर जो दुश्मन अचे त तवज्जो पंहिंजे खे त सभु को ॾींदो आहे। बाबा हे कारण था वेझा बेनज़ीर जा पर ॾियणा हुनखे हन जेको
तीर खे चङी तरह ठपो हणण वारो हुजे, पोइ ग़रीब हुजे न हुजे। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हे दुनिया जी वंड मुंहिंजे रब जी वंड इहा न आहे। मुझे बेनियाज रब जा बानो, मुझे करीम रब फरमायो, मुझा महबूब मुस्तफा जेको बि दरड़े ते सवाली अचे उन सवालीअ ॾे न निहार जा। जुमलो ॾियण थो चाहियां, उन सवालीअ ॾे न निहार जा, मुंहिंजा मुस्तफा उन सवालीअ खे मोकिलण वारे यार ॾे निहार जा। तवज्जो कर मुझा दोस्तो अजीजो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा बानड़ो, मुझे सोहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो, अल्लाह जे ज़ात बाबरकात जॾहिं महबूब खे अख्तियार ॾेई छॾिया, महबूब खे पावर ॾेई छॾिया, महबूब खे पावर ॾेई तोखे मूंखे रब चयो मुंहिंजे महबूब जे दरड़े तां जेकी मिले वठंदा वञो। मैदान जंगा हज़रत कतादा जागो था, जंग जो मैदान हजरत कतादा, जंगे उहद गालिबन हजरत कतादा मुझे महबूब जो दीवानो आ। दुश्मन जो तीर लगो हजरत कतादा जी अख मुबारक बाहर निकरी आई आ, अख मुबारक हथ में तो खड़े बुधाई दो हलई त अख निकती छो आ। जडे मुझे महबूब के दुश्मन ने घेरो कयो, कतादा आडो सीनो ताणे बीही रहो तो दुश्मन जो तीर मुझे यार के न लगे, मुखे भले टुकड़ा टुकड़ा करे छड़े। हुजूर जो सहाबी हजरत कतादा आडो बीही रहियो आ, दुश्मन तीर हलायो, हजरत कतादा जी अख मुबारक निकरी आई, हथ ते खणी करे उछलाए नथो, हकीम ॾे नथो वञे, तबीब ॾे नथो वञे, हथड़े मथे अख खणी मुझे मदीने जे मीर जे दरबार में अचे तवे थो, या रसूल अल्लाह हिन मुझे अखड़ीअ खे पंहिंजी जाइ ते बनायो। जागो था प्यारे वारा, ज़ायद हुसैन थोड़ो पानी त ॾे। मुझे मदीने जे मीर जो जवाब ॿुधो, हुजूर फरमायो कतादा जी आका, अल्लाह जे रज़ा ते राज़ी थी जन्नत जी टिकट मां मुस्तफा थो ॾिए। छा फरमायो हुजूर? सलात हुजूर फरमायो कतादा जी मुझा साईं इन अल्लाह जे रज़ा ते राज़ी थी, अख निकरण जे गाल ते राज़ी थी पो, सब्र कर जन्नत जी खुशखबरी मां थो ॾे। हज़रत कतादा जो अंगल ॾिस, हुजूर जा सहाबी अंगल कंदा, तू भी अंगल कर, मुस्तफा खणण वारो वेठो आहे। अंगल ओहो कंदो आ जंहिंखे उम्मीद हूंदी आ, सब को अंगल कोन कंदो आ, ऐं जेको उम्मीद रखंदो आ दरे मुस्तफा दा कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आ। हज़रत कतादा जो अंगल निहार चवे थो आका आका मुंहिंजी घरवारी मूंसां ॾाढो प्यार कंदी आ। तवज्जो, छो त नौकर खे ख़बर हूंदी आ त मालिक खे कीअं मञाइबो आ, नौकर खे ख़बर हूंदी आ त मुंहिंजो मालिक कीअं मञींदो आ, कतादा खे ख़बर आ त मुंहिंजो हुजूर कीअं मञींदो। चवे थो आका मुंहिंजी घर वारी मूंसां ॾाढो प्यार कंदी आ, जॾहिं मां घर वेंदो हा निहारे मुरकंदी आ, तारीफ़ कंदी आ, ओ कतादा अल्लाह तुंहिंजे चेहरे खे केॾो न सुहिणो बनायो आ, ये तुंहिंजूं लाल लाल अखियूं ईअं थियूं लॻनि जीअं को खूनी कोलो हुजे, तुंहिंजे अखड़नि में थी निहारियां, मूंखे तोसां प्यार थो अचे। हुजूर खे पे तो अर्ज़ करे आका मुंहिंजी घरवारी ईअं प्यार प्यार में मूंसां ॻाल्हियूं कंदी आ, मुंहिंजा मुस्तफा जे अखड़ी न हूंदी ऐं घर वेंदुसि, थी सघे थो मुंहिंजे घरवारीअ जी दिलि शिकस्ता थी वञे, दिलि टुटी वञे, या जेका मूंखे मुंहं तां न पर जेको मूंखे तारीफ़ करे मुंहिंजे दिलि खे राज़ी कंदी आ, हाणे कीअं ईअं कंदी, इन करे मुंहिंजा आका मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयो, मुंहिंजे ज़ाल जे ख़ुशीअ जे लाइ मूंखे अखड़ी मोटाए ॾियो ऐं पंहिंजे ख़ुशीअ लाइ भले जन्नत बि मूंखे ॾेई छॾियो।
अल्लाह अकबर। छो हजरत कतादा ज़ाल जी गाल कई? जवाब दे मुसलमान, हजरत कतादा ज़ाल जी गाल छो कई? चई सके पियो आका हेडो मुजाहिद हां, दुश्मन सुभाणे तानो न दे, दुश्मन सुभाणे मूं ते खिलू न करे त हुजूर जे दीवाने जी अख काने का चई सघियो पे, पर इए न चई। छो न चई? मां पहिरीं जुमलो चयो त गुलाम खे ख़बर हुंदी आ त मालिक कीअं राज़ी थींदो आ। मदीने जे मीर फरमायो खैरुकुम खैरुकुम लि अहलिही व अना खैरुकुम लि अहली। मुझे मदीने जे मीर फरमायो तव्हां मां भलो उहो आ, तव्हां मां भलो उहो आ जेको पंहिंजे घर वारनि सां भलो हले। मां मुस्तफ़ा तव्हां सभिनी खां वधीक भलो हलंदो हां। कतादा खे ख़बर आ त मुझे हुजूर फरमायो आ घर वारीअ सां सुठो वर्ता कयो। ॻाल्हि ज़ाल जी कयां, मुझो मुस्तफ़ा मेहरबानी करे छॾींदो। ॻाल्हि सम्झ में आई या अञा खोलिया? कुझु माण्हुनि खे त सम्झ में आई, पर कुझु चवंदा अॻिते न वधिजा फ़क़ीर। इहा जे ॻाल्हि घर वारीअ ते पहुती चवंदी राति ॿुधो कोन ही मौलवीअ जो वाइज़ त मुझे सुहिणे नबी फरमायो आहे त ज़ाल सां सुहिणो वर्ता कयो। ऐं मुंहिंजा दोस्त इहा ॻाल्हि सची अथव, इहा ॻाल्हि कच्ची न अथव। उन घर में रहमत हूंदी आहे, उन घर में बरकत हूंदी आहे। कहिड़े घर में? जंहिं घर में ज़ाल ऐं मुड़ुस हिकिड़े पेज ते हूंदा आहिनि, हिकु थी हलंदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे उहे पाण में घर जे मामले में रुॻी कचहरी कंदा आहिनि, रब रहमतुनि जो नुज़ूल फरमाईंदो आहे। अज़ीज़ाने मन वक्त तेज़ीअ सां गुज़रंदो थो वञे। मां सवा कलाक खे ज़ोरीअ पोइते मोटाईंदो थो अचां। वध खुटाईंदे खुटाईंदे अर्ज़ थो कयां त मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो व अम्मसाइल फला तनहर। मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जेको बि सवाली बणिजी अचे, मुंहिंजा महबूब उन जे दिलि खे न टोड़जां, उन जे दिलि खे न टोड़जां। मना सवालीअ जो सवाल पूरो कजां। ऐं प्यारे जे पट ते वेहण वारा जेकॾहिं आधी रात उथी करे तहज्जुद जी निमाज़ अदा करे मदीने ॾे मुहड़ करे मुंहिंजे हुजूर ते दुरूद पढ़ी अॼु अंगल रो करे ॾिस ॾिस त मुंहिंजो मुस्तफ़ा क़बूल करे थो या नथो करे। असां इंसान एॾा अजीब हूं। मुंहिंजो मुस्तफ़ा त हो आहे, मञाईंदो आहे त अण ॾिठा मञराए छॾींदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा मञराईंदो आहे त अण ॾिठा मञराए छॾींदो आहे। पर ख़बर अथई कंहिंखो? जन ते निगाहे मुस्तफ़ा थींदी आहे, जन ते निगाहे मुस्तफ़ा थींदी आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ खां सवाल कयो वियो, तुंहिंजो नबी थो फरमाए त मां मेराज ते वियो हां, तुंहिंजो छा ख्याल आहे? अबू बकर सिद्दीक़ बग़ैर कंहिं सोचण जे जवाब ॾिनो, ओ सवाल करण वारा, मेराज जी त महबूब ॻाल्हि थो करे त मां मेराज करे आयो हां। मां अबू बकर उन महबूब जे हुक्म ते अण ॾिठे पंहिंजे रब खे रब मञी छॾियो आहे। जते निगाहे मुस्तफ़ा थींदी आहे उहो अण ॾिठनि खे बि मञींदो आहे। जेको मुस्तफ़ा जे निगाह खां दूर हूंदो आहे उहो ॾिठलनि खे बि न मञींदो आहे। तूं चवंदे कीअं? हसन ऐं हुसैन कुल्हड़े ते हुया, दुनिया ॾिठा, क़यामत कंहिं कान ॾिठी, जन्नत कंहिं कान ॾिठी, दोज़ख कंहिं कोन ॾिठो, मलाइका कंहिं कोन ॾिठा, हूरूं कंहिं कोन ॾिठियूं, अल्लाह कंहिं कोन ॾिठो। जन ते निगाहे मुस्तफ़ा थींदी वई, अल्लाह जे वहदानियत जो इक़रार, हूरुन मलाइकनि जो इक़रार, जन्नत जहन्नम जो इक़रार, क़यामत जो इक़रार। पर जेके रहिजी विया निगाहे मुस्तफ़ा खां, मुंहिंजे मुस्तफ़ा कुल्हड़नि ते वेहारे चयो त ही उहे मुंहिंजा जानी आहिनि जन सां मां त प्यार कयां थो, पर जेको हिननि सां प्यार कंदो मुंहिंजो रब उन्हनि सां प्यार कंदो आहे।
मुझे मदीने जे मीर ऐलान कयो पर जनते निगाह पई उन्हनि प्यार कयो जनते निगाह न पई उन्हनि प्यार न कयो अजीज़ान मन त मुझे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो इंसान अजीबा मञण ते अचे त मञी वठंदो आ न मञण जे अचे त बीही रहंदो आ जुमले पुठियां ॾाढो कम वारो आ गौर कजां इन कम वारे जुमले जे मथां मुंहिंजा दोस्त मुंहिंजो मदीने जो मीर ॾिसी रहियो आ मुझे गाल ते रुगी सुभान अल्लाह न चओ थोड़ो सोचींदा बि कजो मुंहिंजो महबूब चओ मुंहिंजो महबूब मूंखे चवंदा कयो त दलील ॾे मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसी रहियो आहे रुगी हिन जलसे खे न पर जॾहिं खां वठी करे सैयद छा नालो हुसैन साईं इज़हार सैयद इज़हार हुसैन शाह जॾहिं खां सैयद इज़हार हुसैन शाह इन जे पूरी टीम जॾहिं खां मीलाद जो इरादो कयो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा खे उन इरादे जी बि ख़बर आहे इते बिहारे दलील ॾियांव अॼु दिलि चवे थी हालांकि ज़ाहिद जॾहिं मूंखे झलियो त साईं हिते आशिक आहिनि हिते दलीलनि जी ज़रूरत कान्हे का अॼु के प्यार जा किस्सा खणिजो पर दिलि चवे थी त उहे दलील ॾियां जंहिं दलीलनि ॾियण सां ईमान एॾो मज़बूत थिए जेकॾहिं मीलाद लाइ को बि हेॾे होॾे करे त हथ विझी चईंसि त मूंखे सुवाल जो जवाबु ॾे या तूं मुंहिंजो थी या मां तुंहिंजो थी थो ॾेखारे अज़ीज़ान मन मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो लाइट एडी बई तेज जो मुखे अखियूं ज़ोरीअ तो पटिया पर पटण ॿियनि ई न थियूं छो त ॿई लाटियूं हेॾों वारी बि हिते हेॾों वारी न हेॾे थो ॾिसी सघां न हेॾे थो ॾिसी सघां इंसान आहे न लाइट द लाइट आहे जेकॾहिं थोड़ी हीअं करे छॾी न त मज़ो पर हाणे टाइम गुज़री वियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हाणे ॻाल्हि पुछांव थो गौर सां ॿुधिजो अॼु राति या भला गुज़रियल रात जी ॻाल्हि कयो गुज़रियल रात इन हेॾी जमायत मां कंहिंजे दिलि में ख़्याल आयो त अॼु रात मां तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदुसि कहिड़ो ख़्याल आयो तहज्जुद जी निमाज़ अदा कंदुसि इरादो पको कयईं ड्रामो कोन ॾिठई टच स्क्रीन के इस्तेमाल कोन कयईं यूट्यूब ऐं फेसबुक ते कोन वयो सवेल इशा जी निमाज़ पढ़ी सुम्ही पियो इन नियत सां त तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदुसि लेकिन सुजागी कान थी फजर जी अज़ान अचे वई सुबुह जो दोस्त पुछो ॾे ख़बर तहज्जुद पढ़ियई चवे थो न छो न पढ़ियई जवाब कहिड़ो ॾींदो सुभान अल्लाह जवाब ॾिनो रुगी निंड ते ॾोह ॾींदो या कंहिं ॿिए ते बि ॾोह ॾींदो नालो न वठिजो छो त रोज़ जो साथी आहे नालो ॾुखियो आहे रोज़ जे साथीअ जो वठणु मुंहिंजा दोस्त झट में माण्हू छा चवंदो आहे चवंदो यार ॻाल्हि ॿुध इरादो ख़ुदा जो कसम मुंहिंजो पको हुयो त अॼु तहज्जुद जी निमाज़ पढ़ंदुसि पर छा कयां भई पलीत खबीस शैतान अचे हुनखे शुरू थींदो पलीत खबीस शैतान अहिड़ो त छा हथड़ो भला अहिड़ो त थधड़ो हथड़ो अखियुनि ते घुमायो जो अख ई कान खुली अदा ॾोह शैतान ते ॾींदे या न ॾींदे जवाब ॾे ॾींदे या न ॾींदे भला ॻाल्हि बि जाई आहे या न ॻाल्हायो कोन था इते बीहारियांव थो मदीने वारे मीर जे दरबार में वठी थो हलांव हुज़ूर जे दरबार में वठी थो हलांव मुंहिंजे मदीने वारे मीर जे गुलाम खां आधी रात जो जॾहिं तहज्जुद जी निमाज़ क़ज़ा थींदी आहे हुज़ूर जे मस्ताने खां तहज्जुद जी निमाज़ जॾहिं थोड़ी देर थींदी आहे सारो कतार रोहंदो आहे रोई रोई अखियूं सुॼाए छॾींदो आहे जॾहिं ॿी रात थींदी आहे चवंदो आहे त 4 बजे उथी पढ़ंदुसि 12 बजे अचे हमराह उथारींदो आहे जल्दी कर हली तहज्जुद पढ़ चवंदो अञा त 12 थिया आहिनि केर थो उथारे वरी सुम्ही पवंदो आहे हिकु थी वञे वरी आवाज़ अचे उथी तहज्जुद पढ़ वरी ॾिसे अञा त हिकु थियो आहे वरी सुम्ही पवे 4 बजे ताईं 3 दफ़ा उथण वारो पियो उथारे सुबुह जो सवेल अचे थो दरबार महबूब जी में मुंहिंजा महबूब अॼु ख़बर नाहे केर मूंखे बार बार तहज्जुद लाइ पियो उथारे मुंहिंजे महबूब बुरकी करे फरमायो ॾे ख़बर अॻीअ रात ते तुंहिंजो तहज्जुद कज़ा थियो हो जी मुंहिंजा आका थियो हो पोइ छा कयो हई महबूब ॾाढो रुनो हुयुसि
ॾाढो रुनो हुयुसि मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो तुंहिंजो हिकिड़ो तहज्जुद क़ज़ा थियो तो अल्लाह जे दरबार में रुनो जेतिरी तुंहिंजी ज़िंदगीअ जूं रातियूं गुज़रियूं अल्लाह एतिरनि रातिनि जे तहज्जुदनि जा सवाब लिखराए छॾिया। गौर सां वरी ॿुधजा कंहिं फरमायो मदीने जे मीर फरमायो तुंहिंजो हिकिड़ो तहज्जुद क़ज़ा थी वियो तो जॾहिं अल्लाह जे दरबार में रुनो तुंहिंजो रुअण मुझे अल्लाह खे वणियो ज़िंदगीअ जूं जेतिरियूं रातियूं हर राति जो तहज्जुद रब तुंहिंजे खाते में लिखराए छॾियो। आका पोइ छा थियो हुज़ूर फरमायो शैतान सड़ी वियो शैतान जली वियो उन दिल में ख्याल कयो इन चरे जो हिकिड़ो तहज्जुद विञायो मांस ऐं रोइणे वठी रोअण शुरू कयो वठी पार कढी मौला मूंखे माफ़ी ॾे अल्लाह राहिमीन रहम आयो उन बेनियाज़ रब हिकिड़े तहज्जुद जे करे 80 साल जा तहज्जुद ॾेई छॾिया। इन करे साड़ो टो पलीत हर हर पियो थारे त मता रहिजी वञेसि वरी खणी रोअण शुरू करे वरी सवाबन जो ढेर न खणी वञे। याने पलीत ईंदो आ नेकीअ जे कम में रुकावट विझंदो आ पर जेके आशिक दीवाना हूंदा आहिनि उन्हनि खे वरी साए सां अचे उथारींदो आ। लेकिन मुझे मकसद वारी गाल मुझा दोस्त अॻियां अचण वारी आ। इरादो कयोसीं त राति तहज्जुद पढ़ंदासीं इरादो कयोसीं तहज्जुद पढ़ंदासीं तो इरादो कयो ऐलान बि कोन कयई जवाब ॾे शैतान खे कंहिं ॿुधायो त तुंहिंजे तहज्जुद जो इरादो आहे। तवज्जो मुझा दोस्तो प्यारे ॻोठ वारो इहो हिकिड़ो ई जुमिलो पले पाए वियो त सुभाणे को तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह बीह न सघंदो। जवाब ॾियो इरादो तव्हां दिल में कयो त निमाज़ तहज्जुद जी पढ़ंदासीं इरादो दिल में कयो शैतान खे कोन ॿुधायव इरादो दिल में कयोसीं नेकीअ जो इरादो कयोसीं खलल जे शैतान विधो नेकीअ खां रोकण जी कोशिश कई माना इंसान जेको नेकीअ जो इरादो कंदो आहे शैतान खे उन जी बि ख़बर छो नथा ॻाल्हायो शैतान खे उन जी बि ख़बर हालांकि अल्लाह जो क़ुरान पढ़ी थो ॿुधायांव शैतान सभ खां वॾो अल्लाह जे हुकुमनि जो दुश्मन अल्लाह जे मखलूक जो दुश्मन इन्न शैतान कान लिल इंसान अदुव्वम मुबीना बेशक इंसान शैतान तुझो खुलियो दुश्मन इंसान जो दुश्मन शैतान अल्लाह ताला जे बानन जो दुश्मन शैतान जवाब दे मुखे जेको खुदा जो दुश्मन खुदा जे दीन जो दुश्मन तू इरादो करी किथे भी करी गोठ में करी हंध में करी ओताक में करी जबल में करी जंगल में करी मक्के में करी मदीने में करी प्यारे गोठ ते करी या जाख पारी में करी इरादो तू करी शैतान के खबर पवे ओ कलमे वारा तो के छा थी वयो आ जदे तू इरादो नेकी जो करी दुश्मन के खबर पए थी तू इरादो नेकी जो करी मुझे मुस्तफा के खबर पए थी यहाँ कान थी पए। जवाब दे कुरान जी आयत पढ़ंदुसे अज प्यारे गोठ ते कुरान जी आयत पढ़ंदुसे मुझा दोस्त अजीज रब जो कुरान तो फरमाए क़ाल फबिमा अग़वैतनी लअक़उदन लहुम इला सिरातकल मुस्तक़ीम। शैतान तो अल्लाह के चवे ओ मुझा परवरदिगार मां तुझे सीधे रस्ते ते वेही रहंदुस तुझे रस्ते ते अचण वारन के गुमराह कंदुस क़ाल फबिइज़्ज़तिक लअग़वियन्नहुम अजमईन मौला तुझे इज्जत जो कसम तुझे दरड़े ते अचण वारन के रुकावटूं विझंदुस रस्ते में वेही रहंदुस जेको दुश्मन रब उन के भी पावर दिना ऐ मुसलमान दुश्मन जा पावर मनी थो जेके रब महबूब बनायो आ उन जे पावर मञण खां तोखे केर रोके रहियो आ।
ऐ मुंहिंजा दोस्त जवाब दे दुश्मन शैतान थो चवे मौला तुंहिंजे सिराते मुस्तकीम ते वेही रहंदुसि नेकन खे अचण कोन ॾींदुसि रब तो चवे महबूब अला व इन्नक लतहदी इला सिरातिम मुस्तकीम मुझे सिराते मुस्तकीम रस्ते जो हादी मां पंहिंजे महबूब मुस्तफा के बनायो आ मना शैतान चई रहियो आ शैतान चई रहियो आ ओ मुंहिंजा मौला इन रस्ते ते मां वेहंदुसि याने जेको रस्तो महबूब मुस्तफा दे वेंदो आ मां उन ते वेही रहंदुसि दुश्मन खे भी ख़बर थी पवे त इरादो फलाणो नेकीअ जो कयो आ पो जन मीलाद जो इरादो कयो ॿुधा अहिड़ी नेकीअ जी ख़बर गुंबज़े ख़ज़रा में मुंहिंजे मुस्तफ़ा खे पवंदी आ या कान पवंदी आ सोची पो जवाब दे ऐं इहो जवाब पक्को कर मीलाद न करण वारे खे चओ मां इरादो कंदो हां मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर हूंदी आ करण परे जी ॻाल्हि आहे हो चवई कीअं चवीसि कीअं वरी कीअं तूं नेकी कंदो हई शैतान खे ख़बर पवंदी आहे या कान पवंदी आहे मुझी पवंदो चईसि मुझी छो थो जे तोखे ख़बर न पवंदी आहे त रोकी चईसि भला जॾहिं चंदो वठण वेंदो हई उन चंदे जी पेती खणंदो हई अॻियां को चंदो ॾियण जो इरादो कंदो आहे पर हुनखे जॾहिं रुकावट ईंदी आहे त तूं पाण चवंदो हईंसि त इरादो भलो कई पर शैतान तोखे रोके विधो हुनजे इरादे जी शैतान भाड़े खे कीअं ख़बर पई उहो चवंदो हो दिलनि में जेका ॻाल्हि थींदी आहे उनखे ॼाणे थो चईसि त पोइ जेकॾहिं पलीत दिलनि खे ॼाणे थो त मुस्तफ़ा त पाकनि जो बि सरदार आहे मुझो महबूब मुस्तफा चो चो मुझो महबूब मुस्तफा पाकन जो भी सरदार है मुझा दोस्त जिता जिता मुझो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिथों जिथों महबूब आया दुनिया के रंग लाइंदा वया ऐ मुझा दोस्त इंसानियत सेखारी महबूब मुस्तफा रिश्तेदारी सेखारी महबूब मुस्तफा इहो कोन सेखारियो आ त जेकर भा के चवे अदाही शिकायत आ त भा जवाब दे त तुझी जरूरत ना है अचनो थई त अच नथो अची त जाने वणई ताने हलियो वञ मुझे मुस्तफा ये कोन फरमायो आ मुझे मुस्तफा फरमायो ला यदखुलुल जन्नत कातियुन रिश्ता ट्रोड़ींदड़ जन्नत में न वेंदो जहन्नम में वेंदो जन्नत में उहो वेंदो जेको ट्रोड़ींदड़ रिश्तन खे जोड़ींदो पंहिंजे रिश्तन खे टोड़ न पंहिंजे रिश्तन खे जोड़ जेको रिश्ता जोड़ींदो आहे मुंहिंजे रब खे बि वणंदो आहे मुंहिंजे मुस्तफा खे बि वणंदो आहे जंहिं दौलत ते नाज़ थो करी दौलत सदाई न रहंदी जंहिं जवानी ते नाज़ थो करी जवानी सदाई न रहंदी जंहिं हुस्न ते नाज़ थो करी इहो हुस्न सदाई न रहंदो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे रहमत जो सायो सदाई अज़ीज़ाने मन टाइम पूरो थियो सभई 1.5 कलाक सवा कलाक जे मौज में अचे ख़बर ई कान पई न की मूंखे न की तव्हांखे कलाक कीअं गुज़री विया हेॾां लकी कुंडुनि में पासा पियो थो वणे त सही का हिकिड़ी नात त पढ़ी हा साईं लिखण में पूरो आहे त कुझु न कुझु त करी हा मां छा कयां दिलि थी चवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अॼु उहे इश्क ऐं प्यार जूं ॻाल्हियूं कजनि मुंहिंजे महबूब मुस्तफा रिश्ता कीअं निभाया आहिनि हिकिड़ो रिश्तो ॿुधायांव मुझे मदीने वारे मीर जी रज़ाई भेण मुझी सुहणी भेण शीमा मुझे महबूब मुस्तफा के कुडाइण वारी शाम जे टाइम ते साद कबीले जूं न्याणियूं पंहिंजे पंहिंजे लाडुलन खीर पियण वारनि भाइरनि खे कुडाईंदियूं आहिनि मुझी सुहिणे महबूब जी भेण अम्मा शीमा भी मुझे महबूब मुस्तफा के कुडाईंदी आहे कोडाणा ॾींदी आहे लाड कंदी आहे अज़ीज़ान मन जॾहिं उहा वॾड़ी थी आहे उन जी शादी थी वई आहे इस्लाम जी जंग लगी आ जंग जो नालो आ जंगे बदर जॾहिं बदर जी जंग इस्लाम जी जंग लगी आ जॾहिं कुफार कैद थी आया जॾहिं उन्हनि जे मथां जुर्मानो रखियो वियो सभु को पंहिंजे पंहिंजे जुर्माने खे वठण लाइ उन वक़्त में इहो उसूल हूंदो हुयो त कैदी छॾाइण जे लाइ जुर्माने जो चंदो कयो वेंदो हुयो छो न बीबी शीमा जे उन खानदान कबीले जो जिथे शादी करे वई हुई उतां जो माण्हू बि को कैदी थी आयो
आयो माण्हू हसबे मामूल घर घर ठड़काईंदा वया चंदो गॾु कंदा वया जेॾी महिल बीबी शीमा जे दर ते वया चंदो ॾियो छाजे करे मुस्लमाननि फलाणे खे क़ैद करे छॾियो आहे कंहिं क़ैद कयो आहे चवनि था मुस्लमाननि जो नबी जंहिंजो नालो महबूब मुहम्मद रसूलुल्लाह आहे उन वटि कैदी आहे बीबी शीमा जे कन ते आवाज़ आयो चवे थी चुप करे वेहो मां तव्हांखे बिना पैसनि जे छॾाए आणे थी ॾेखारियां मके जे वादीअ मां मके जे जबलनि जे वादियुनि मां मुंहिंजे अम्मा हलीमा जी न्याणी हुज़ूर जी रज़ाई भेण बीबी शीमा निकिरंदी आहे पुछा कंदे कंदे मदीने पहुचंदी आहे जेॾी महिल मदीने में पहुती आहे मदीने जो नमूनो बदलजी चुको आहे हुज़ूर जा दीवाना तलवारूं खयो बीठा आहिनि बीबी शीमा ईंदी आहे तलवारूं उभियूं थी वेंदियूं आहिनि अॻिते जी इजाज़त नाहे निहारे चवंदी आहे सुञाणो था त मां केरु आहियां सुञाणो था त मां केरु बि आहीं अॻिते न छॾींदासीं चवे थी वञो वञी सुहिणे महबूब खे ॿुधायो त ॿाहिरि तव्हांजी भेण शीमा बीठी आहे मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के सहाबा जी अर्ज कयो मुझा हुजूर ईंदा हन पांजे भेण रज़ाई भेण के वठी करे दरुगी इज्जत सां वेहारींदा हन जेके उन जे ॻोठ जा कैदी जेके उन जे खानदान जा कैदी हुजूर उन्हनि खे आज़ाद कंदा हन हुजूर आज़ाद करे तोहफ़ा ॾेई करे पांजे भेण खे मोकिलींदा हन बाद में सहाबा सां हुजूर मीटिंग करे फरमाईंदा कॾहिं बि मां मुस्तफ़ा ईअं न कयो आहे तव्हां सां मुशावरत करे बाद में फ़ैसिलो कयो वेंदो आहे अॼु मां मुस्तफ़ा तव्हांजे ॿुधाइण खां सवाइ फ़ैसिलो कयो आहे हीअ मुंहिंजी उहा भेण जेका मूंखे हथड़नि ते खणी कुॾाईंदी हुई अल्लाह जे ज़ात जा बानो मां मुस्तफ़ा ऐलान करे थो ॿुधायां त भेण जॾहिं बि अंगण ते हली अचे उनखे खाली न छॾिजो पर लख इज़तूं ॾेई उनखे ख़ुशि करे मोटाए छॾिजो मुझे महबूब मुस्तफ़ा त रिश्ता निभाए ॾेखारिया आहिनि ऐं मुस्लमान तूं रिश्तनि खे टोड़ी थो कंहिं ॿियनि जे करे पंहिंजे खानदान जे रिश्तनि खे टोड़ी थो अबे जे पुट भाउ खे थो चवी अचणो अथई तो अच न त जाॾे वणई ताॾे हलियो वञ ईअं दिलि न टोड़ तोखे अंदाज़ो कोन्हे अबो अम्मा वरी कोन थींदा जो वरी ॿाहिरि थी पवंदा ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी महफ़िल हली रही आहे ख़बर नाहे अॼु केॾो को काॾे हलियो वियुसि त मां अर्ज़ पे कयो त हुज़ूर जे मीलाद असांखे सभु कुझु अता फरमायो आहे हुज़ूर जे सदके असांखे हुजूर जे सदके असांखे सभु कुझु मिलियो आहे यादि रख मुंहिंजा दोस्तो रुगी हिते न पर मूंखे हिकिड़े मिंट लाइ जवाबु ॾे दुनिया जो दस्तूर आहे दुनिया जो दस्तूर आहे अॻु में ईंदो आहे अॻु में वठंदो आहे बैद में ईंदो आहे बैद में वठंदो आहे क़बर में पछाड़ीअ में वञण वारा क़यामत में अॻियाड़ीअ में छो हूंदे मुंहिंजे मुस्तफ़ा जो थोरो निहार जॾहिं क़यामत जो ॾींहुं हूंदो सिज नेज़े जे बराबरि हूंदो ज़मीन ट्रामे जी हूंदी हर नबी नफ़्सी नफ़्सी कंदो मुंहिंजो मुस्तफ़ा उम्मती उम्मती कंदो जे पक थई त पोइ मीलाद जी मुखालफ़त न कर जे पक न थई त पोइ जीअं दिलि चवई थी अचो तुंहिंजे मुक़दर ते बसि पोइ असां कुझु नथा चई सघूं सभु को नफ़्सा नफ़्सी कंदो मुंहिंजो मुस्तफ़ा उम्मती उम्मती कंदो हिते हिकिड़ो सवाल ॾेई मां उथां थो मुंहिंजो टाइम पूरो थी वियो दोस्तो अज़ीज़ो उन सवाल ते गौर कजो भला जॾहिं न हाणे हींअर न जाॾे ख़ैरपुर नाथन शाह में हेॾी वॾी मुसीबत आहे दुआ घुरो मुंहिंजा करीम रब इन मारूड़नि जी पारत थई याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्तो याद रखी छॾियो ही दुबे जो पाणी सुकी वेंदो पर मुश्किल घड़ीअ में याद रखो ॿ ॻाल्हियूं कॾहिं कोन विसरंदियूं आहिनि कन जो कयल थोरो बि कॾहिं कोन विसरंदो आहे ऐं कन जा ॾिनल दुख बि कॾहिं कोन विसरंदा आहिनि हे मुश्किल घड़ी गुज़री वेंदी मगर रवैया जेके आहिनि हे सॼी ज़िंदगी कोन विसरंदा मुस्लमान पंहिंजे मुस्लमान भाउ जी इज़त कर पंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद कर भला ॿियो नथो करे सघी
रात ॾींहुं दुआ करो मुंहिंजा मौला हे जेके मुंहिंजा मिस्कीन मारूअड़ा घरनि खां बेघर थियो वेठा आहिनि मौला उन्हनि खे पंहिंजे अंगणनि में वरी वापसि मोटा मुंहिंजा मौला उन्हनि जे अंगणनि खे आबाद फरमाए मौला तुंहिंजा ग़ैबी खज़ाना आहिनि हुकूमतूं छा ॾींदियूं जेको मिलियो अथव हुकूमत खां उहा बि कंहिंखां ॻुझाई कान्हे का हुकूमत जो मुखालिफ़त में नथो चवां हुकूमत जी बेवसी बेहसियत ते रोअण थो अचे त हिकिड़े पासे हुकुमराननि खे ख़बर ई कान्हे का त हुकुमरानी चइबो छा खे आहे हुकुमरानी सिखणी अथव त मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खां सिखो हुकुमरानी सिखणी अथव हुज़ूर जे आशिक़नि खां सिखो हज़रत अमीर उमर जंहिंजे नाले खां कुफार ॾकंदा आहिनि जंहिंजे नाले खां कैसरो कसरा जा कुंगरा टिड़कंदा आहिनि उहो अमीर उमर रात जे टाइम में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चौकीदारनि जूं पोशाकूं पाए गलिन में रात जो चौकीदारी कंदो आहे ॾींहं जो बादशाहीअ जे कुर्सीअ ते वेहंदो आहे रात जो चौकीदारी कंदो आहे आधी रात जो टाइम आहे हिकिड़े गलीअ मां गुज़रे थो उन घर मां दूहे थो महसूस करे आवाज़ थो ॾे हिन महल जो दूहो किथां थो अचे अंदरों आवाज़ आयो उमर जो दौर आहे ग़रीबनि जी सार को नथो लहे मुंहिंजा बचड़ा बुखारा सुम्ही रहिया आहिनि हे दूहड़ो दुखाए मिड़ई उन्हनि खे सहारो ॾिनो अथमि ज़ारो कतार अमीर उमर रोंदो आहे उते जो उते पोइते मोटंदो आहे बैतुल माल खे आधी रात जो खोलराईंदो आहे पंहिंजे मथिड़े ते अनाज जो वज़न खणंदो आहे ग़ुलाम चवंदा आहिनि साईं असां नौकर वेठा आहियूं चवे थो न उमर जे क़बर में तव्हांखे वञणो न आहे उमर खे पंहिंजी क़बर पाण छॾाइणी आहे उमर खे मुस्तफ़ा जे दरबार में पेश थियणो आहे अमीर उमर आधी रात जो उन कुराड़ीअ लाइ सामान खणंदो आहे दरड़ो खड़काईंदो आहे कुराड़ी ॿाहिरि ईंदी आहे कुराड़ी ही सामान आहे हे खाधे पीते जो सामान आहे हज़रत अमीर उमर काठियूं वेझूं कंदो आहे ॿाहिरी कुराड़ीअ खे ॿाराईंदो जॾहिं बाहिड़ी ॿार जी वेंदी आहे ताम तैयार थी वेंदो आहे बचड़नि खे उथारियो वेंदो आहे ज़रा गौर त कर होॾा कुफार नाले खां ॾकी रहिया आहिनि होॾा हज़रत अमीर उमर सुहिणो उन ॿारनि खे खिलाइण जे लाइ बकरीअ जे नंढड़े ॿारड़े वांगुरु हथड़नि ते हली करे मुंहिंजा दोस्त बकरीअ जे फरड़े वांगुरु आवाज़ करे उन ॿारड़नि खे खिलाईंदो आहे जॾहिं ॿारड़ा खिलंदा आहिनि अमीर उमर रोई चवंदो आहे मौला मुंहिंजे सुस्तीअ जे करे हिन ॿारड़नि रुनो हुयो अॼु उमर इन्हनि खे खिलायो आहे मौला इन्हनि जे खिलण जे सदके अॼु मां उमर खे मुआफ़ फरमाइजां हुकुमरान इनखे चइबो आहे हुकुमरान इनखे चइबो आहे जेको ग़रीबनि जी सार लहंदो आहे जेको ग़रीबनि जे ॾुखनि ऐं सुखनि खे सम्झंदो आहे हुकुमरान सदाईं जहिड़ो कोन हूंदे जेको वणे सो ठाहे बंगला ठाही जेको वणे सो ठाहे पर जॾहिं अखियूं ॿूटींदे न हिकिड़े ॻाल्हि लाइ ज़रूर तयारु हुजजां उमीद तोखे बि मुस्तफ़ा में आहे उमीद मूंखे बि मुस्तफ़ा में आहे छो त लॼादार नबी आहे शफ़ादार नबी आहे उम्मत जो ग़मख़ार नबी आहे लेकिन यादि रखी छॾ हिकिड़े पासे तूं ईंदे या रसूल अल्लाह मुंहिंजी सिफारिश कर हिकिड़े पासे ही हज़ारे माण्हू चवंदा या रसूल अल्लाह असांजे खूननि जो कातिल इहो आहे असांजे बचड़नि जे तबाहीअ जो कातिल इहो आहे सभु कुझु खणी वियो असां ग़रीबनि खे ॿुॾंदो ॾिसी करे बंगलनि मां ॿाहिरि कोन निकिरंदो हुयो पंहिंजूं पनियूं बचाइण लाइ कट ॾियारे छॾींदो हुयो पंहिंजा फार्म बचाइण लाइ कट ॾियारे छॾींदो हो ग़रीबनि खे लोढ़ण वारा यादि रखी छॾ इहो क़बर जो हिकिड़ो ई कानो आहे जेको गॾह गाॾे वारे खे बि मिलंदो त वक़्त जे हुकुमरान खे बि मिलंदो हिकिड़ो ई क़बर जो कानो आहे इन करे डिॼो उन ॾींहं खां जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में हिकु मुस्लमान जे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुज़ूर जे दरबार में दाह खणे कहिड़ो कंध खणी जवाब ॾींदे डिॼो उन वक़्त खां अञा ज़िंदगी अथई तौबह कर अञा ज़िंदगी अथई तौबह कर ग़रीबनि जो माल अकाउंटनि में मोकिलण जे बजाए ग़रीबनि जो माल ग़रीबनि ताईं पहुचा त मुंहिंजो रब राज़ी थिए मदीने जो घोट बि राज़ी
मुझा दोस्तो बेशक तव्हां असां मां जेकॾहिं को ॿियो नथा करे सघूं त पंहिंजो न मारूअड़नि जे लाइ दुआ त घुरी सघूं था, अल्लाह जे दरबार में सवाल त करे सघूं था। ऐं मुंहिंजा दोस्तो ही हेॾो जमे गफ़ीर, ही हेॾो वॾो जमे गफ़ीर इलाइक़े में जेॾों केॾों पाणी लॻो पियो आहे। ख़ैरपुर नाथन शाह परे कोन्हे, ककड़ परे कोन्हे को, हेॾो पाणी लॻो पियो आहे। अॼु ॻोठ इब्राहिम पवर में विस्त पासनि खां पाणी हुयो, उन जे बावजूद बि मुस्तफ़ा जा दीवाना अॼु बि महबूब जो मीलाद मुंहिंजा दोस्त अक़ीदत एहतराम सां मल्हाए रहिया आहिनि। यानी इहो पंहिंजे इश्क जो सबूत ॾेई रहिया आहिनि, या अल्लाह तूं ॼाणी थो बेशक असांजे मथां इम्तिहान आहिनि, या अल्लाह तूं ॼाणी थो बेशक परेशानियूं आहिनि, पर मुंहिंजा मौला इन परेशानियुनि खे पोइते करे सीने वारी मोहब्बत मुस्तफ़ा खां परे करणु नथा चाहियूं। ऐं इंशा अल्लाह ताला मुंहिंजो अल्लाह उहो आहे, मांदी थी न मारुई तुंहिंजो अल्लाह जो आहे, समन वरहन जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझि लाहे, उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाईंदी मारुई। ए दुबे जो पाणी आहे, अल्लाह कंदो सुकी वेंदो। पंहिंजा रवैया दुरुस्त कयो। ऐं ख़ासि करे मां बग़ैर कंहिं नालो वठण जे अर्ज़ कंदुसि त मस्जिद अल्लाह जो घर आहे, उनखे पंहिंजी मिल्कियत न सम्झो त बहितर आहे। मस्जिद अल्लाह जो घर आहे। सजण साईं जो दीवानो ऐलान थो करे, सुभाणे खां अचे तफ्तीश कयो, पडीदन शहर में मुंहिंजो घर आहे। जेका मस्जिद आहे उहा अहले तशिय जी इमाम बारगाह, उन जी नंढड़ी मस्जिद हुई मुंहिंजे घर जे पाड़े में। 3-4 साल उन मस्जिद में नमाज पढ़ंदो हुयुसि। पाण ई उन्हनि जे फ़क़ीरनि खे आबाद कर। उहा मस्जिद अल्हम्दुलिल्लाह अॼु सॼे शहर में मरकज़ लॻी पई आहे। जुमे जे ॾींहुं अलाए किथां किथां खां जमायत थी अचे। ख़ुदा जो कसम खणी तो तव्हां खे ॿुधायां, हेठि मुंहिंजी तकरीर रिकॉर्ड थी रही आहे। मुंहिंजा दोस्तो जमायत ओड़े पाड़े सभिनी बार बार चयो फ़क़ीर ज़िंदगीअ ते भरोसो न आहे, हेॾी शहनशाह मस्जिद ठाराई अथई, पंहिंजे नाले कराए। उन्हनि ॾे निहारे पुछियो, मूंखे जवाब ॾियो, हीअ मस्जिद अल्लाह जो घर आहे या आशिक राजपर जो घर आहे? चयूं अल्लाह जो घर आहे। मुंहिंजो जॾहिं अल्लाह जो घर आहे त आशिक राजपर केरु थींदो आहे? पंहिंजे नाले कराइण वारो। घर अल्लाह जो आहे। मां ख़िदमतगार हां, मां ख़ादिम आहियां। मुंहिंजी ज़िंदगी अलाए छा आहे, ख़िदमत कंदो रहंदुसि। मीरास मिल्कियत उहा ठाहिबी आहे, नाले उहा कराइबी आहे त मूंखां पोइ मुंहिंजे पोयर जी मिल्कियत रहे। ओ मस्जिद खे मिल्कियत सम्झण वारा पंहिंजी नेकी ज़ाया न कर, पंहिंजो अजर ज़ाया न कर। अल्लाह जे घर खे अल्लाह जो घर ई रहण ॾे, अल्लाह जे घर खे पंहिंजो घर न बना। छो त अल्लाह जे घर खे जॾहिं तूं अल्लाह जो घर सम्झंदे त हिकिड़ी सिर रहण दे, रब तुंहिंजे लाइ जन्नत में महल ठाराईंदो। इन करे अल्लाह जे घरनि खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत न समझंदा कयो। जेकॾहिं दुनिया जे मुश्किलातुनि जे करे रजिस्ट्री करायो था त मूंखे एतिराज़ कोन्हे, मूं पंहिंजी फ़क़ीरानी ॻाल्हि कई त मुंहिंजो ईमान ऐं अक़ीदो इहो आहे त अल्लाह जो घर अल्लाह जो घर आहे ऐं अल्लाह जी सॼी मख़लूक आहे। अचण मां कंहिंखे रोक न। इहे न चओ त बसि मुंहिंजो कानून, जिथे किथे कानून हलंदो अल्लाह जे घर में अल्लाह जो कानून हलंदो। अल्लाह जे घर में रसूलुल्लाह जी शरीयत हलंदी। अल्लाह जे घर में तुंहिंजो मुंहिंजो कानून न हलंदो। जेसि ताईं असां इहा धड़ा बंदी न छॾींदासीं, हे मुंहिंजी मस्जिद आहे, हिन में उहो थिए जेको मां चाहियां। ईअं न चओ, हिन मस्जिद में उहो थिए जेको मुंहिंजो रब चाहे, मदीने जो घोट चाहे। इंशा अल्लाह ताला जॾहिं असां ईअं कंदासीं, अल्लाह कंदो त इन मस्जिदुनि मां रौनकूं ख़त्म न थींदियूं, पर मस्जिदुनि में रौनकूं बहाल थी वेंदियूं। ऐं मुंहिंजा दोस्तो माफ़ कजो, अॼु मां हिकु बि नात न पढ़ी सघियुसि, शेरो शाइरी न करे सघियुसि, उन जे लाइ माज़रत। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही, ज़िंदगीअ साथ ॾिनो त 22 रबीउल अवल जी राति, अरबा जी राति सीता शहर में इंशा अल्लाह ताला उते वरी दिलि खोले रुगी नातूं नातूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। अल्लाह शहर मक्के
जो महक्यो है शहर मके, जो महक्यो हादी हुजूर आयो आ शहर मके, जो महक्यो अल्लाह शहर मके, जो महक्यो हादी हुजूर आयो आ रहमत जो ककर वस्यो अल्लाह रहमत जो ककर वस्यो हादी हुजूर आयो आ शहर मके। मलकन बोलियो मरहबा आयो आहे हबीबे खुदा, मलकन बोलियो मरहबा आयो आहे हबीबे खुदा। जह जे करे जग जर क्यों अल्लाह जह जे करे जग जर क्यों जह जे करे जग जर क्यों हादी हुजूर आयो आ शहर मके, जो महक्यो अल्लाह शहर मके, जो महक्यो हादी हुजूर आयो आ शहर मके। नूर जिलाट रोशन थी सबके वठी हैरत वई, नूर जिलाट रोशन थी सबके वठी हैरत वई। नूर अड़ो थी चमक्यो अल्लाह नूर अड़ो थे चमक्यो हादी हुजूर आयो आ शहर मके, जो महक्यो अल्लाह शहर मके, जो महक्यो हादी हुजूर आयो आ शहर मके। वाह खुली थधड़ी हवा गाह सुकल सावा थिया, वाह खुली थधड़ी हवा गाह सुकल सावा थिया। राजी खुदा पाक थियो अल्लाह राजी खुदा पाक थियो है राजी खुदा पाक थियो हादी हुजूर आयो आ। जिया पहुँचे गुल छट जो अल्लाह जिया पहुँचे गुल छट जो यारो इजो आयो आ शहर मके में महक्यो अल्लाह शहर मके में महक्यो हादी हुजूर आयो आ। जिया पहुँचे गुल छट जो